बेशक सरदार साईं, जमाल वॾो गुनाह कयो, पर उन हिकिड़े गुनाह जे करे 3 ज़िंदगियूं बर्बाद थी वियूं। मुंहिंजो त फेड़ो ई वीरान थी वियो, बेगुनाह थी मरी वई, पुट जुदा थी वियो। मां त हुजड़ी वियुसि न सरदार साईं। खुदा बख्शिया, मां छा थी करे सघियुसि? मां मजबूर हुयुसि, मजबूर। ॿी ॻाल्हि त पंडान जे उसूलनि खे मां टोड़े नथो सघां। इंसाफ़ जे मामले में मां लिया नथो करे सघां, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। तुंहिंजे पुट जमाल पंहिंजी बेगुनाह भेण खे क़त्ल कयो, उनखे त उनजी सज़ा त मिलणी हुई न। सरदार साईं, छा अव्हांजी अदालत में रहमत जी अपील नथी थी सघे छा? खुदा बख्शा, ॻाल्हि कन खोले ॿुध। जंहिं ॾींहुं मूं पंहिंजे मथे ते सरदारी जी पग ॿधी हुई, उन ॾींहुं पंहिंजे हिन जिस्म मां दिल कढी पत्थर रखी छॾियो, पत्थर। मुंहिंजे जिस्म में दिल न, पत्थर आ। जॾहिं मां फैसलो कंदो आहियां, तॾहिं मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सरदार हूंदो आहियां, सरदार। ज़ालिम जे लाइ मुंहिंजे दिल में को बि दर्द न हूंदो आहे। पर सरदार साईं, हर सज़ा जो अंत हूंदो आहे, पर जमाल जी सज़ा कॾहिं ख़त्म थींदी? खुदा बख्शा, ये पंहिंजा अखियुनि मां ॻोढ़ा ओक न रहो मुंहिंजे साम्हूं। ओक ॻोढ़ा, हाणे जमाल खे मां पाण ॻोल्हे हथ कंदुसि, उनजी सज़ा ख़त्म थी हुई। मेहरबानी बाबल साईं, मेहरबानी। दिलदार, मौत जो तस्वर केॾो न भयानक आहे। शमीर खान, मां ॾाढो परेशान आहियां। ख़बर थी हाशिम छा पियो चए? ख़बर त कान थम दिलदार, पर इहा तुंहिंजी शिकिल ॾिसी समझी त ज़रूर वियो आहियां त कुझु थियो आहे। हाशिम मूंखे पियो चए त ॻोल्हा करे ॾे असांजे घर केरु घिड़ियो हो। मूंखे त लॻे थो त हाशिम खे मूं ते शक पइजी वियो आहे। रईस दिलदार, मूं तोखे चयो न त हाशिम खे तो ताईं पहुचण में देरी कान लॻंदी। ओ रईस, मां छा कयां? पोइ तूं मुड़स थी मुंहुं ॾे दिलदार। मुंहुं त ॾियणो पवंदो, जे आख़िर ॻाल्हि साख पत ते अची वई त पोइ? भुलियल आहीं दिलदार, हाशिम तोखां साख पत न वठंदो ऐं न ई तोखां फैसलो वठंदो, ऐं न ई हाशिम सरदार खे दान ॾींदो। यादि रखजांइ, हाशिम पंहिंजो फैसलो पाण कंदई। छा मतिलबु आहे मुंहिंजो रईस? मूंखे ख़बर पई आहे त हाशिम जाच पियो करे। यादि रखजांइ, जंहिं ॾींहुं पक्की साबिती मिलेसि न, उन ॾींहुं तोखे फट मारे छॾींदई। ईअं कीअं थींदो रईस? चोर जी सज़ा मौत त न आहे हूंदी? दिलदार, हाशिम उन्हनि माण्हुनि मां अथई जेके पत्थर जो जवाब गोलीअ सां ॾींदा आहिनि, गोलीअ सां। जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे न, त ही ॻोठ छॾे हलियो वञ। अहिड़ो भाड़ियो मां बि न आहियां रईस जो ॻोठ छॾे भॼी हलियो वञा। त पोइ वेठो हुज, कर वई मौत जो इंतज़ार।
मरणो तो एक ॾींहुं सभिनी खे आहे रईस, पर मां भाड़ियो थी कोन मरंदुसि। त पोइ ठीकु आहे, जेतिरा ॾींहं जहिड़ो आई न त घुम फिर, पर यादि रखिजे होशियारीअ सां। दरिया खान एतिरो ख़ामोश छो आहे? मूं त सोचियो त दरिया खान पंहिंजो पलांद ज़रूर वठंदो, पर लॻे थो त असां खां डिॼी वियो आहे। आशिम खान, तूफ़ान अचण खां पहिरीं ख़ामोशीअ जो राज हूंदो आहे। तूं शायदि चोर कुत्ते जे चक जो इंतजार करे रहियो आहीं। आशिम, ख़बरदार, कॾहिं बि दरिया खान जे तरफ़ खां लापरवाह न थी जाए। सरदार साईं, दरिया खान ख़ामोश न आहे। इतला मिलियो आहे त हू पंहिंजे धण मां कारियूं रिढूं थो कढे। हू पहिरियां पंहिंजो वाड़ो साफ़ कंदो, पोइ असां ते उलर कंदो। दिलावर, इन जो मतिलब त इहो थियो न त जेके असांजा हमदर्द दरिया खान जे ॻोठ में रहनि था, उन्हनि जी ज़िंदगी ख़तरे में आहे। हाँ सरदार साईं, उन्हनि जी हयाती खे ख़तरो आहे, पर दिलावर जे हूंदे उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। दरिया खान त छा, पर उन जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी त उन जो सॼण केरु आहे ऐं दुश्मन केरु आहे। दिलावर, पोइ तूं पंहिंजे माण्हुनि खे होशियार करे छॾ। सरदार साईं, मूं उन्हनि खे हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि, उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। छो त दरिया खान जो अकुल जिथे ख़तम थो थिए, उतां दिलावर जो अकुल शुरू थो थिए। दिलावर, तुंहिंजो मक़सद आहे त जावेद जी ज़िंदगी ख़तरे में आहे? फिक्र न कर आशिम बा, दिलावर जे हूंदे दरिया खान जावेद ताईं कॾहिं बि पहुची कोन सघंदो। दिलावर, जावेद खे कुझु बि थियणु न घुरिजे, छो त जावेद जा मूं ते वॾा थोरा आहिनि। आशिम बा, तूं को बि फिक्र न कर। जावेद जे लाश खां अॻु में तोखे दिलावर जो लाश मिलंदो। न दिलावर, न, ईअं न चा। शल संगत जो साथ सलामत हुजे। अजोद अली नगर कयो। सिज खे घूरींदे धंधो थी पवंदे, ॿार खे पकड़ींदे सड़ी वेंदे। शमा रोशनी ज़रूर ॾींदी आहे, पर शमा ते कब्ज़े खणण वारा जॾहिं ख़ाक थी वेंदा आहिनि। सम्झ में नथो अचे छा कजे। रईस, हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? हाणे ठीकु आहियां। मूंखे इहो सम्झ में नथो अचे
तो हितां जूं ख़बरूं सरदार शाहज़मान ताईं कीअं थो पहुचां? वैसे को तो गदार आहे जेको हितां जूं ख़बरूं होॾां पहुचाए थो। केरु आहे उहो जेको खाए पीए असांजो थो ऐं कमु वरी शाहज़मान जो थो करे? शमो मूंखे इहो ख़तार पधिरो करे ॾे त जीअं उनजी मुंडी ॾाटरे सां लुणी ॻोठ जे चौक ते टंगे लभी वेंदो इहो गद्दार, केसि ताईं लिकंदो? बहादुर ख़ान थधो थी तुंहिंजी हिन तकड़ी तबियत जे करे असां हमेशा हार खाधी आहे। पंहिंजा जज़्बा पंहिंजे कंट्रोल में रखो। असांजा सभु माण्हू, असांजा सभु साथी असांजा वफ़ादार आहिनि। असांजो को बि गदार कोन्हे। बेशक रहिस हिकु सिर तिरीअ ते खणी अवां जी हिफ़ाज़त कनि, उन ते शक करणु न घुर्जे। त पोइ सरदार शाहज़मान खे अॻुवाट असांजी ख़बर कीअं थी पइजी वञे? रईस वॾा, तव्हां मञो या न मञो, पर मां पंहिंजी जांच जारी रखंदुसि तेसि ताईं असां सरदार शाहज़मा खे कुझु बि न करे सघंदासीं। मां हिन गद्दार खे ज़ाहिर ज़रूर कंदुसि। मूंखे चयो न शमो, असांजा सभु साथी असां सां वफ़ादार आहिनि, कंहिं ते बि शक न कर। त पोइ असांजी रिथाबंदी जी ख़बर अॻुवाट ई सरदार शाहज़मा वटि कीअं थी पहुचे? इन सरदार शाहज़मान जा माण्हू असांजे ॻोठ में छॾियल आहिनि। हू कॾहिं फ़क़ीर बणिजी था अचनि, कॾहिं घोड़ियड़ा बणिजी था अचनि, ऐं कॾहिं वापारी बणिजी था अचनि। ऐं असांजे ॻोठ जी ख़बर सरदार शाहज़मान खे था वञी ॿुधाइनि। उन्हनि माण्हुनि जे मथां कड़ी नज़र रखो। बराबरि बाबा साईं, ईअं बि थी सघे थो। वैसे पोइ बि मां पंहिंजी जांच जारी ज़रूर रखंदुसि। बाबा मानी खा। बाबा मानी खा। तू मुंहिंजो बाबा आई ऐं मां तुंहिंजी धीउ आहियां। मां त कारो नांग आहियां, मूं त पंहिंजा बच्चा खाई छॾिया। न बाबा, तू कारो नांग नहीं, तू मुंहिंजो पीउ आहीं, साले आहीं। साले बची वियो साले। शमू त मरी वियो। छा चयो तूं? छमू मरी वियो, साले बची वियो? केरु मरी वियो? बाबा तूं यादि करण जी कोशिश करी त साले बची वियो ऐं केरु मरी वियो? बाबा यादि करे ॿुधाए। बाबा तुंहिंजो दिमाग़ सही आहे, तॾहिं त तूं असां सां गॾु वेठो आहीं। क्षमा, तोखे यकीन छो नथो अचे? चाचो हाणे चरियो थी चुको आहे। न जावेद, बाबा जो दिमाग़ साले में आहे। हाणे चई साले बची वियो ऐं छमू मरी वियो। क्षमा, इहो सभु असर हुन वाक़े जो आहे जॾहिं तोखे शमू ज़बरदस्ती खयो। हाँ, तूं तो चवीं त सही हूंदो। उथाण मूंखे मानी हाणे ॾे त मां खावां। चाचा परेशान था लगो। मीरा, मां हैरान आहियां, आख़िर वो माण्हू केरु आहे
हाशिम खान जे थले ते पेर पातो आ। आखिर वो जोर केरा धरन भरन में वाड़न वसंतन में गोलियो थमास, पर उन कमीने जो किथे भी पेर खुर नथो मिले। चाचा धूड़ वनी पाए केड़ो असांजी चोरी कई अथस जो एडो पया गोलियो। हूं हुनखे ड्रोड़ाए घर मां भजाए कढियो। पुट यह वडी गाला असांजी चोयारी में वडी बेइज्जती जी गाला जेको असांजे अंगण ते पेर घुमाए वियो। मां उन कमीने के जिंदा कियां छडींदुस? त पोइ छा कजे चाचा? पुट तो उनखे ॾिठो त हुयो न? तू सिर्फ ऐं सिर्फ मूंखे उन जो हुलियो ॿुधाए। चाचा वो कदब त जो पूरो हुयो, ॾिसण में थोरो ढेंढो ऐं थुलड़ो हुयो। बुट भी बदल हुयस, अंधेरो हुयो, इन जे करे सिर्फ कद बुत जी खबर पइजी सके थी। पुट तू मूंखे सॼी हकीकत ॿुधाए, तोखे कीअं जाग थी, तो छा ॾिठो ऐं हुन छा पे कयो? ठीक है चाचा, मां तव्हांखे शुरू खां वठी ॿुधायां थी। थियो ईअं जो चाचा साईं, मां उन चोर खे सुञाणे न सघियसि। पुट मीरा का ॻाल्हि कान्हे, हाणे मूंखे रस्तो मिली वियो। जेकॾहिं वो चोर ज़मीन जे तह में बि लिकल हूंदो त मां उनखे उतां छिके ॿाहिरि कढंदुसि। मूंखां वो कमीणो बची कोन सघंदो। वॾो आयो दिलावर खे ॻोठ मां कढण। हाणे हाशिम तोखे दुनिया मां ई कढी छॾींदई। अड़े दिलदार, हाणे भॼी जान छॾा। ॿुधो कोन अथई, जिथे माण्हू पुॼी न सघे उते अजण कंबी जवाननि जो। हाशिम के केड़ी खबर तो वो चोर मां आया। हाशिम जी नजर पास खां भी तेज थई, ख्याल कजाए। इहा खबर मुखे भी आए रहीस त हिक न हिक डी हाशिम मोताणी पहुची वेंदो। ओए तोखे सा प्यार कोने या वारी तू ये तो समझी त हाशिम तो वटि अची ऐं तोखे मयार ॾींदो। न दिलदार न, हू तोखे शूट करे छॾींदो। इन जे करे तोखे चवां थो हितां हली वञी किथे जीव तगाए। हलियो वेंदुसि शमीर खान, हलियो वेंदुसि, पर पहिरियां पंहिंजो अधूरो कम पूरो करे पोइ हलियो वेंदुसि। कहिड़ो अधूरो कम? इहो ई जंहिंजे लाइ एॾो वॾो कदम खयो अथमि, ससीअ जो। दिलदार, ससीअ जो दिल मां हाणे ख्याल कढी छॾ। ईअं कीअं थींदो रहीस? खतरो खयो अथमि त मंज़िल माणे पोइ कंदमि अल्लाह तो हार। अड़े जंहिंखे मीरा हिकु औरत थी करे रुड़ाए रुड़ाए पघर कढिया, उहो कहिड़ियूं मंज़िलियूं माणींदो? भॼी जान छॾा, भॼ।
इएं मां बि कोन भॼंदुसि रईस। त पोइ कर मौत जो इंतज़ार। एतिरो जल्द हाशिम खे बि ख़बर कान पवंदी ऐं मां अॼु सुभाणे धमाको कराईंदुसि। ॾिसजांइ वेठो रहीस, छोरीअ जो कंध भञी हलियो ईंदुसि। भले तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मूंखे लॻे थो त तूं पंहिंजो कंध भञाए कब्र में मौत बरहक आहे रईस। मौत खां नथो ॾिजां। मौत जॾहिं अखियुनि सां ॾिसंदे न ख़बर पइजी वेंदी त मौत केॾो खौफ़नाक थींदो आहे। हाणे पेक पी ऐं खौफ़ ख़तम कर।